कोटड़ी में शहजादे कासिम जी याद में कदीमी सेज बरामद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल हज़ारे अज़ादार पहुता। इन हवाले से पेश आहे इरफान बलूच जी ही रिपोर्ट। कोटड़ीअ में 8 मुहर्रम हराम शहजादे घोट कासिम जी याद में कदीमी सेज बरामद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल हज़ारनि अज़ादारनि सेज जो दीदार करण लाइ ॻाढ़नि जे पिड़ ते औरतनि मर्दनि पोड़नि पकनि पंहिंजूं बासूं बासे पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो। मुहर्रम हराम जे आशूरे दौरान मोबाइल नेटवर्क बंदि थियण सबबि शहरी समाजी राबतनि वारी वेबसाइट समेत पंहिंजनि प्यारनि सां राब्ता न थियण करे परेशानी जो शिकार रहिया। उन मौक़े ते धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SSP जाम शोरो तोड़े अज़ादारनि जो चवणु हो त मुहर्रम के हवाले से यहाँ कोटड़ी में सेज निकाली जाती है, जिसमें ज़्यादातर जब ये बरामद हो रही होती है तो ख़वातीन का मजमा होता है। इस हवाले से हमने ये इंश्योर किया हुआ है कि यहाँ पे ख़वातीन की नफरी और ऑफिसर्स रिप्लाई किए जाएं। अब थोड़ी देर में सेज बरामद होगी तो हमारी अंदर ख़वातीन की नफरी मौजूद है जो कि इस सारे मामले के सिक्योरिटी इंतजाम को देख रही है। अॼु ॾींहुं ताईं क़ाइम आहे सेज इमाम कासिम जी जेका साहब हले पई अञा ताईं, ऐं माण्हू अचनि था ज़ाहिर किथां किथां वञी मुरादूं पूरियूं थियनि थियूं तॾहिं त हू अचनि पिया। हुन में लेडीज़ बि आहे, मर्द बि, रुॻो कोटड़ी कान्हे, हैदराबाद बि आहे, कराची बि आहे, पर पंजाब खां बि अचनि जिन जा मिट माइट अचनि उहे ॿुधाइनि था, पर बलोचिस्तान में असांजा माइट आहिनि उहे बि हिते अचनि था। मतलब 6-7 साल थी विया आहिनि असां बिल्कुलु ईंदा रहंदा आहियूं। छो त पहिरीं असांजा वॾा ईंदा रहंदा, उनखां पोइ हाणे असां अचूं था उन्हनि सां गॾु। 300 साल पुराणी सेज आहे ऐं असां हर साल ईंदा रहंदा आहियूं ऐं पंहिंजो हाजतूं पूरियूं थियनि थियूं तॾहिं अचूं था। ही माण्हू तॾहिं अचनि था, पंहिंजी मन्नतूं जंहिंजूं पूरियूं थियनि थियूं पंहिंजी मन्नतूं ॾी वञनि था, मन्नतूं खणी वञनि था। असांखे ईंदे 10-12 साल थिया आहिनि, असां अचूं था। 350 साल पुराणी कदीमी आहे ऐं मन्नतूं असांजी पूरियूं थियनि थियूं। सेज मुख़्तलिफ़ दरगाहनि बुॾल शाह, यकीन शाह, बुखारनि जे पिड़, इमाम बारगान ऐं ॿियनि हंधनि ते सॼी राति जो सफ़र करण बाद सुबुह सवेर ॻाढ़नि जे पिड़ ते नहर कई वई, जॾहिं त मातमी जुलूसनि जे रूटनि ते सबीलूं लंगर न्याज़ पिण कया विया। कैमरामैन हैदर अली कमरानी सां गॾु इरफान अली बलोच, धरती TV न्यूज़, जामशोर।